परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है मुंहिंजा प्यारो। पिछले वीडियो में असां ॾिठोसीं कि आख़िरकार शैतान जेको आहे, जेको बुराई जो प्रतीक आहे, उहो किथां आयो, उहो कीअं शैतान बणिजो। ऐं इन जे अलावा असांखे ॾिठोसीं कि उनजो मक़सदु छा आहे। असां हुन में ॾिठोसीं कि उनजो मक़सदु आहे इंसान खे ईश्वर खां परे करणु। मुंहिंजा प्यारो, तव्हां चाहियो त परमेश्वर जो प्यार चैनल में वञी करे उन ॻाल्हि खे सुठी तरह सां ॾिसी सघंदा आहियो जिते असां हिन ॻाल्हि खे ॿुधायो आहे। मुंहिंजा प्यारो, असां चयोसीं इन ॻाल्हि खे ईंदड़ समय में ॾिसंदासीं कि उहो पंहिंजे मक़सद खे अंजाम ॾियण जे लाइ कहिड़े पैंतरनि खे इस्तेमालु थो करे, कहिड़ी ॻाल्हियुनि खे इस्तेमालु थो करे। त अॼु खां असां मुंहिंजा प्यारो उन ॻाल्हियुनि खे ॾिसंदासीं कि आख़िरकार पंहिंजे मक़सदनि खे अंजाम ॾियण जे लाइ उहो कीअं थो, कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियुनि खे इस्तेमालु थो करे पियो, है न। त सभिनि खां पहिरियों जेको आहे मुंहिंजा प्यारो, उहो परमेश्वर जेको कुझु चयो आहे उन जी ॻाल्हियुनि खे खणी करे उन जे प्रति इंसान जे दिलि में शक पैदा कंदो आहे। असां इहा ई ॻाल्हि जेकी आहे बाइबल जे अंदरि पढ़ी सघूं था पिया। जेॾी महिल साप जे रूप में, नांग जे रूप में उहो अची करे स्त्रीअ सां ॻाल्हाए थो पियो, उनजे सभिनि खां पहिरियों दिलि में शक थो पैदा करे पियो कि छा सच में परमेश्वर तव्हांखे ईअं चयो आहे। असां पढ़ूं था बाइबल जे अंदरि, परमेश्वर आदम जात खे, इंसान खे चयो आई कि तूं भले ऐं बुरे जे ज्ञान जो जेको वण आहे, जेॾी महिल उनजो फल खाईंदे त उन ॾींहं ते तूं मरी वेंदे, मतिलबु तूं मूंखां अलॻि थी वेंदे। ऐं शैतान जेको आहे, जेको नांग जो रूप खणी करे स्त्रीअ सां ॻाल्हाए पियो, उन चयईं छा सच में परमेश्वर तव्हांखे ईअं चयो आहे कि तव्हां मरी वेंदव, तव्हां उनखां अलॻि थी वेंदव। मतिलबु न न न, परमेश्वर ईअं कीअं करे सघंदो आहे तव्हां सां? हो त ॾाढो सुठो परमेश्वर आहे, हो त तव्हां सां ॾाढो प्यारु कंदो आहे। ज़रूरु तव्हांजे ॿुधण में या कुझु सम्झण में ग़लती थी अथव, परमेश्वर ईअं न करे सघंदो आहे। मुंहिंजा प्यारो, इहो ॿिज जेको शक जो ॿिज आहे, पहिरियों स्त्रीअ जे दिलि में विधई। हा, परमेश्वर त कीअं असांखे पंहिंजे पाण खां अलॻि कंदो, हो त ॾाढो सुठो परमेश्वर आहे। हुन पंहिंजे मक़सद खे इन तरीक़े सां अंजाम ॾिनई। मुंहिंजा प्यारो, उहो अॼु बि इन ई पैंतरे खे इस्तेमालु थो करे पियो। असां ॾिसूं था सभिनि खां पहिरियों त उहो माण्हुनि जे दिलि में इहो शक थो पैदा करे थो, छा बाइबल जेको आहे उहो परमेश्वर जो वचन आहे? तव्हांखे यकीन आहे इहा ॻाल्हि? उन खां पोइ असां ॾिसूं था पिया कि माण्हुनि जे दिलि में इहा ॻाल्हि थो विझे पियो कि छा सच में परमेश्वर नर्क ऐं स्वर्ग ठाहियो आहे? उहो त सुठो परमेश्वर आहे, उहो कीअं ठाहे सघंदो आहे? सोचो, तव्हांजी कुझु ग़लती थी आहे सम्झण में, छो कि उहो चाहे थो पियो कि माण्हुनि खे ख़बर ई न पए कि नर्क आहे, ताकी इंसान उन जे प्रति सीरियस ई न थिए। मुंहिंजा प्यारो, उन जे अलावा तव्हां ॾिसंदव कि माण्हुनि जे दिलि में उहो शक थो पैदा करे पियो कि परमेश्वर कीअं धरतीअ ते देह खणी अची सघंदो आहे, कीअं हो वॾो परमेश्वर हिन धरतीअ में समाए सघंदो आहे? न न न, उहो न अची सघंदो आहे। मुंहिंजा प्यारो, अॼोकी तारीख़ में इन जे करे त ॾाढनि जे माण्हुनि जे दिलि जे अंदरि इहो सुवालु आहे कि परमेश्वर कीअं अची सघंदो आहे? उहो चवंदा आहिनि न, उहो देह खणी न अची सघंदो आहे। मुंहिंजा प्यारो, सोचे ॾिसो, अगरि जे इहा ॻाल्हि माण्हुनि खे ख़बर पइजी वई कि उहो धरती ते देह खणी आयो ऐं मनुष्य जाति खे बचाइण जे लाइ आयो, अगरि जे इहा माण्हुनि खे ख़बर पइजी वई त पोइ त उहो बचण जे लाइ उन वटि न वेंदा। पर शैतान उन्हनि जे दिलि में इहो कीअं अची सघंदो आहे? हेॾो वॾो परमेश्वर कीअं पंहिंजे पाण खे नंढो ठाहे सघंदो आहे? बिल्कुलु उन्हनि जे दिलि में उहो ई शक थो पैदा करे जेको उन्हनि खे परमेश्वर सां मिलाए सघंदो आहे। उन जे अलावा असां ॾिसूं था पिया, माण्हुनि जे दिलि में उहो शक थो पैदा करे, भई हिकु कुंवारी कीअं गर्भवती थी सघंदी आहे? छा इहा पॉसिबल आहे? छा इहो मुमकिन आहे? ऐं किथे न किथे इहे ॻाल्हियूं जेके आहिनि, अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके असांखे थोरियूं असंभव सी लॻंदियूं आहिनि, जेके ॻाल्हियूं असां ॾिठियूं कोन आहिनि, असांखे लॻंदो आहे हा इहे ॻाल्हियूं सही आहिनि, ऐं उन जी वजह सां उहो पंहिंजे मक़सद में कामयाबु थो थी वञे। त मुंहिंजा प्यारो, सभिनि खां पहिरियों जेको आहे उहो इंसान जे दिलि में परमेश्वर जी ॻाल्हियुनि खे खणी करे, जेके इंसान खे मददगार थी सघंदियूं आहिनि, उन्हनि खे शक थो पैदा करे पियो, ताकी उहो उन जे ॻाल्हियुनि ते विश्वास न कनि। ऐं मां तव्हांखे ॿुधायां मुंहिंजा प्यारो, 99%, छो कि असांखे जवाबु ख़बर न हूंदो आहे न, त इन करे असां उनजी ॻाल्हियुनि ते विश्वास करे बि छॾींदा आहियूं। 99% त उहो कामयाबु थी थो वञे हिते ई, छो कि असां वटि समय बि किथे आहे कि असां परमेश्वर जे वचन खे पढ़ूं। मुंहिंजा प्यारो, थोरो असां सीरियस थी वञूं, छो कि परमेश्वर जो वचन जंहिंजे अंदरि सबूत ॾिना विया आहिनि उहो असांखे जीवन प्रदान करे सघंदो आहे। पर मां जीअं तव्हांखे चयो, असां ख़ुदि पाण उनजी मदद कंदा आहियूं, उनजी ॻाल्हियुनि ते विश्वास करे, असां ख़ुदि पाण मदद था कयूं उनजी, समय न कढी करे, छो कि उहो बिज़ी थो करे छॾे अॼोकी तारीख़ में दुनिया जी जेकी अभिलाषाऊं आहिनि, प्रलोभन आहिनि, उन्हनि में विझी करे। मुंहिंजा प्यारो, थोरो समय कढी करे परमेश्वर जे वचन खे पढ़ो, उतां ॾिसण जी कोशिशि करियो कि छा हे सचो आहे कि न, ताकी उहो शैतान पंहिंजे मक़सद में कामयाबु न थिए। मां तव्हांखे ॿुधायां, तव्हां भले सीरियस न हुजो, पर हुनखे ख़बर आहे हिन वचन जी ताक़त छा आहे। मां तव्हांखे बाइबल मां वचन खोले थो ॿुधायां, भले असांखे ख़बर कोन्हे हिन जी अहमियत छा आहे, पर हुनखे ख़बर आहे। मां तव्हांखे ॿुधायां थो, मती रची सुसमाचार में यीशु मसीह छा चई, ईअं लिखियलु आहे उनजो 13 अध्याय ऐं उन 19 वचन में, जो कोई परमेश्वर के राज्य का वचन सुनकर नहीं समझता है, उसके मन में जो कुछ बोया गया, मतलब उन्हें जो कुछ ॿुधो आहे,
उससे वह दुष्ट मतलब शैतान आकर छीन ले जाता है, मतलब अची करे उन वचन के खणी तो वठे पियो। किथे ईअं न थिए हे विश्वास करे करे उन जे मथां उद्धार पाए वठे। थोड़ी देर लाइ सोचो मुंहिंजा प्यारो, छा शैतान वांदो आया कि अची करे माण्हुनि जे दिलि मां अची करे वचन खणी थो वञे? छोकी उनखे ख़बर आहे हिन जी अहमियत छा आहे। उन्हनि खे ख़बर आहे अगरि ते माण्हू बाइबल जे मथां विश्वास कंदा, हिन जी ॻाल्हियुनि जे मथां विश्वास कंदा त उहो उद्धार पाए सघंदा आहिनि मुंहिंजा प्यारो। पर वो चाहे तो पियो कि कीअं बि करे उन्हनि जे दिलि में शक पैदा कयां, कीअं बि करे उन्हनि खे हिन वचन खां परते रखां ताकि वो पंहिंजे मक़सद में कामयाब थी सघे। मुंहिंजा प्यारो, थोरो समय कढो, थोड़ा सीरियस थी वञो। परमेश्वर त चाहे थो, पर अगरि असां सीरियस न थींदासीं त परमेश्वर छा करे? उन त सभु ॻाल्हियूं ॿुधाए ॾिनियूं आहिनि, ऐं हिन वाडीअ में हिन वीडियो जे माध्यम सां असां बि तव्हांखे इहे सभु ॻाल्हियूं ॿुधायूं था पिया मुंहिंजा प्यारो। इन जे करे मुंहिंजा प्यारो थोरो सीरियस थी वञो, न त उहो पंहिंजे मक़सद में ज़रूरु कामयाब थींदो। त सभिनि खां पहिरियों उहो शक पैदा कंदो परमेश्वर जी ॻाल्हियुनि खे खणी करे। पर असांखे अगरि जे परमेश्वर जूं ॻाल्हियूं ख़बर आहिनि त असां हुनखे कामयाबु न थियणु ॾींदासीं। इन जे करे समय कढो, वचन पढ़ो। ईंदड़ समय में असां वरी ॿियूं बि ॻाल्हियूं ॾिसंदासीं कि उहो कहिड़े पैंतरनि खे इस्तेमालु थो करे पंहिंजे मक़सद खे अंजाम ॾियण जे लाइ। तेसिताईं परमेश्वर तव्हांखे आसीस।